ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस कचे जे ॾुआरनि पारां औरताणे आवाज़ ते हुरकाए मुबैना अगवा थियण खां 7 ॼणनि खे बचाए वरितो। मुबैना अगवा थियण खां बची वियल में शाहिद, ज़फर इकबाल, आमिर शेख, नदीम अहमद, मुनीर चाचड़, इमरान खान ऐं मोहम्मद नवाज़ गोपांग शामिल आहिनि। मिल ॼाण मूजिबि SSP कश्मीर कंदकोट जे तर्जुमान पारां जारी कयल प्रेस रिलीज़ मूजिबि कचे में रहंदड़ ॾुआरी गैंग जे ॾुआरनि पारां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां औरताणे आवाज़ ते खेनि हुरकाए करे कचे में बांधी बढ़ाए संदसि वारसनि खां लखें रुपया भुंग वठण वारो कुदो कमु जारी आहे। पुलिस मीडिया खे आगाही ॾिनी त कराची जे नूरियाबाद जो रहवासी शाहिद, रहीम यार खान जो रहवासी ज़फर इकबाल, पिरियालो रहवासी आमिर शेख, खैरपुर नाथन शाह जो रहवासी नदीम अहमद, रोड़ी रहवासी मुनीर चाचड़, कोटिया रहवासी इमरान खान ऐं जेकाबाद रहवासी मोहम्मद नवाज़ गोपांग शामिल आहिनि, जिन खे ॾुआरनि औरताणे आवाज़ ते हुरकाए घुराए मुबैना अगवा करण जो मंसूबो जोड़ियो हो, पर जदीद टेक्नोलॉजी ज़रिए फ़ोन ट्रेसिंग करे खेनि अगवा थियण खां बचायो वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।